नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में खबर ॾींदा हलूं त गवर्नमेंट हाई स्कूल केम्पस दारावाहण पारां जश्न ईद मेलाद नबी हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मल्हाई वई है, जंहिंमें उस्तादन शागिर्द ऐं शागिर्दाणी हेडमास्टर उस्ताद सईद खादिम हुसैन शाह ऐं ॿियनि सरकार दोनो आलम सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं चयो आहे त असां केतिरा न खुशनसीब आहियूं जो मिठड़े मोहम्मद हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में पैदा थिया आहियूं। इहो असांजो प्यारो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जंहिंजी उम्मत जे करे क़यामत जे ॾियारे में उथारण लाइ ॿियनि नबियनि भी दुआऊं घुरियूं आहिनि। इन दौरान स्कूल जे शागिर्दाणियुनि शमीम अब्बासी, इरम गुल, सनम बलोच, अनीला शागिर्दनि में नसीम अब्बासी, शफकत अली, फहीम अली, शर्जील अहमद ऐं ॿियनि नातुनि समेत तकरीरूं पिण कयूं। सुहिणे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते पिण रोशनी विधी वई। इन दौरान दुरूद शरीफ जो विर्द जारी रहियो। तकरीरूं कंदड़ शागिर्दनि खे अवार्ड पिण ॾिना विया। जो निरालो शान वाला जंहिंजे ख़ातिर जोड़ियो ही जग सॼो रहमान वाह। सत ज़मीनूं सत फलक सिज चंद्र तारा ही अदा सदके मुरसल मीर जे सभु ठाहिया आहिनि खुदा। सत ज़मीनूं सत फलक सिज चंद्र तारा ही अदा सदके मुरसल मीर जे सभु ठाहिया आहिनि खुदा। ऐं सजण खे अज़मतुनि वारो मिलियो क़ुर्आन वाह। ऐं सजण खे अज़मतुनि वारो मिलियो क़ुर्आन वाह। जग सजो रहमान वाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।